نحمده ونصلي ونسلم على رسوله الكريم اما بعد فاعوذ بالله من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. ہر طرح جی واکھاڻ اللہ رب العزت جل جلالہ جے لاءِ جيڪو عبادت جو اڪيلو حقدار آهي. لکھیں کروڑیں بلکہ لا تعداد درود و سلام اللہ تبارک و تعالی جے آخری نبی ऐं तमाम नबियनि रसूलनि बल्कि समूरी मखलूक़ात जे सरदार हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगुरनि ते सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन ऐं नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला वबरकातुहू. ऐं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी. नाज़रीन, जीअं तव्हांजे इल्म में आहे, अल्लाह तबारक व तआला जे करम सां, अल्लाह पाक जी अता सां, अल्लाह पाक जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके ग़ैब जूं ख़बरूं अता फ़रमायूं त क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में हीअं थींदो, कहिड़ियूं कहिड़ियूं बुरायूं फैलिजी वेंदियूं ऐं कहिड़ा कहिड़ा अज़ाबात नाज़िल थींदा. अॼु उन्हनि क़यामत जी निशानियुनि मज़ा हिकु निशानी जो तज़किरो कंदासूं जंहिंमें महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमायो त हिकिड़ी अहिड़ी क़िस्म जी बरसाति थींदी जंहिंमें रुगो कचा घर बचंदा, पका घर वही वेंदा, टिमी पवंदा, ॻरी पवंदा, भॼी पवंदा, मगर उन्हनि में अल्लाह पाक जो शान आहे, कचा घर महफ़ूज़ रहंदा, पका घर महफ़ूज़ न रहंदा. इहा बरसाति कॾहिं थींदी, केतिरा ॾींहं जारी रहंदी ऐं इन जे बारे में अल्लाह पाक जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम छा इरशाद फ़रमायो ऐं बरसाति जे बाबति मालूमात इंशाअल्लाह जो के असांजे प्रोग्राम में शामिल हूंदी. अॼु असां इन ई मौज़ू ते ॻाल्हाइण जे लाइ जंहिं आलिम दीन खे मदऊ कयो आहे उहे सिंध जा बहितरीन आलिम दीन उस्तादुल उलमा, बहितरीन अल्लाह तबारक व तआला खेनि ॾांहुं अता फ़रमायो आहे पंहिंजी ॻाल्हि खे क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में पेश करण जो. मुंहिंजी मुराद मुफ्ती मोहम्मद इलियास सिकंदरी जमानी साहब आहिनि. साईं अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम वरहमतुल्लाह. अवां जी महिरबानी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया. ऐं नाज़रीन, अॼु असां वटि हिकु ॿियो बहितरीन सना ख़ान तशरीफ़ वठी आया आहिनि असांजे प्रोग्राम में. इंशाअल्लाह तबारक व तआला उनखां नातूं ॿुधंदासूं. मोहतरम मोहम्मद हैदर क़दीरी साहब, अस्सलाम वालेकुम. वालेकुम अस्सलाम. आपका शुक्रिया जनाब, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए. नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे त असां पंहिंजे प्रोग्राम जी बाज़ाब्ता शुरूआत अल्लाह तबारक व तआला जे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी वाखाण सां कंदा आहियूं. अचो त असां मोहम्मद हैदर क़दीरी साहब खां पहिरीं नाते रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं, उन खां पोइ सवाल जवाब जो सिलसिलो शुरू कंदासूं. एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं, हाँ एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, एक मैं ही नहीं उन पे कुर्बान ज़माना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है, जो रब दो आलम का महबूब यगाना है. और कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है, ज़हरा के वो बाबा हैं, हसनैन के नाना हैं, ज़हरा के वो बाबा हैं, हसनैन के नाना हैं. और आओ दर ज़हरा पे फैलाए हुए दामन, ये नस्ल करीमों की
لجپال گھرانہ ہے، یہ نسل کریموں کی لجپال گھرانہ ہے۔ بن گئی بات ان کا کرم ہو گیا، بن گئی بات ان کا کرم ہو گیا، شاہ نخل تمنا ہری ہو گئی، میرے لب پہ محمد کا نام آ گیا، بیٹھ بیٹھ میری حاضری ہو گئی، محفل نعت میں آیا جایا کرو، اپنے سوئے مقدر جگایا کرو، محفل نعت میں آ کے بیٹھا ہے جو، اس کی طبیعت واللہ غنی ہو گئی، اس کی طبیعت واللہ غنی ہو گئی، مجھ پہ کتنا نیاز کرم 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 ہو گیا، مجھ پہ کتنا نیاز کرم ہو گیا، دنیا کہنے لگی پنجتن کا گدا، اس گھرانے کا جب سے میں نوکر ہوا، سب سے اچھی میری ہاں میری ہاں میری ہاں میری نوکری ہو گئی، کیوں لجپال گھرانہ ہے جی، لجپال گھرانہ ہے، اور عزت سے نہ میں جائیں کیوں نام محمد پہ، یوں بھی کسی دن ہم نے دنیا سے تو جانا ہے، یوں بھی کسی دن ہم نے دنیا سے تو جانا ہے، اور محروم کرم ہم کو رکھیے نہ سرے محشر، جیسا ہے نصیر آخر آخر ہاں جیسا ہے نصیر آخر، ساحل تو پرانا ہے، جیسا ہے نصیر آخر ساحل تو پرانا ہے، ایک میں ہی نہیں ہاں ایک میں ہی نہیں ان پہ قربان زمانہ ہے۔ محروم کرم اس کو رکھنا نہ سر محشر، جیسا ہے نصیر آخر سائل تو پرانا ہے، یعنی سائل یعنی سوالی۔ ماشاءاللہ تبارک و تعالیٰ جناب محمد حیدر قدیری صاحب تمام پیارے انداز میں اللہ تبارک و تعالیٰ جے محبوب علیہ السلام جی وکھاڻ کرن جو شرف حاصل کयो، دعا ہے اللہ تبارک و تعالیٰ سندس آواز میں ودیک برکتوں عطا فرمائے۔ ناظرین اچو تا مفتی صاحب سان اॼोके موضوع ते गुफ़्तगू जो आगाज़ करियूं। मुफ़्ती साहब आउं चाहींदुसि सभ खां पहिरीं इन ये मौज़ू जो तारुफ़ करायो त जंहिंमें महबूबन करीमन अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त क़ुर्ब क़यामत में क़यामत अचण खां अॻु में अहिड़ो दौरु ईंदो जो अहिड़ी बरसाति पवंदी, उहा बरसाति जंहिंमें रुॻो कचा घर ई बची सघंदा, बाक़ी पका घर वही वेंदा। इहा पहिरीं हदीस मुबारका पेश फरमायो, उन खां पोइ इन ते तफ़सीली गुफ़्तगू जो आगाज़ कंदासीं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अल्हम्दुलिल्लाहि वहदह वस्सलातु वस्सलामु अला मन ला नबिय्य बअदह। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी किताबिही इक़्तरबतिस्साअतु वन्शक़्क़ल क़मर। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुन नबियुल करीमुल अमीन। अल्लाह तबारक व तआला पंहिंजे पाक कलाम क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद लारैब किताब में इरशाद फरमायो, क़यामत क़रीब थी वई, चंड चीरजी वियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह ही असांजो सिलसिलो क़यामत जूं निशानियूं सुठे अरसे खां हली रहियो आहे, जंहिंमें मुख़्तलिफ़ वक़्तनि में मुख़्तलिफ़ ॾींहंनि ते मुख़्तलिफ़ उलमाए किराम अलॻि अलॻि हिकु हिकु निशानी ते जेके क़यामत जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायूं उन मुतालिक़ हिकु हिकु प्रोग्राम कनि था, त जीअं तव्हां असां उन्हनि निशाननि मां सबक़ ऐं इबरतूं हासिल करे अल्लाह जे तरफ़ रुजू करे सघूं।
ابتدا क़यामत जी निशानियुनि जी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात जी आमद, अहिड़े तरीक़े ते निशानियूं हलंदियूं ईंदियूं जो आख़िरी क़यामत क़ाइमु थींदी। उन्हनि निशानियुनि मां हिकु निशानी जंहिंजे मुतालिक़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे त सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल ला तक़ूमु अस्साअतु हत्ता युमतरु अन्नास। त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात इरशाद फरमायो एतिरे ते क़यामत क़ाइमु कोन थींदी हत्ता के माण्हुनि जे मथां हिकु अहिड़ी बरसाति ईंदी मतरन ला युकिन मिन्हु बुयूतुल मदर, अहिड़ी बरसाति जो उन मां पक्का घर महफ़ूज़ न रही सघंदा। ला यकिन मिन्हु इल्ला बुयूत शार, उन मां न बचंदा मगर उहे कचा घर। शार छो त अॻु में जेको हूंदो हुयो ख़ीमा ठाहिया वेंदा, उहे ख़ीमा जेको आहे वारनि मां ठाहिबा हुया, जेके उन वारनि सां उहो ख़ीमा तयारु करे उन्हनि घरनि खे ॾींदा हुया। त जीअं रसो जेको ठहंदो जी अॻे रसो बि वारनि सां ठहंदो हुयो। वार मां मुराद इहे बकरियुनि जा रिढनि जा उठनि जा वग़ैरह इहे जेके वार जमा करे इन्हनि मां पहिरीं धागा ठहंदा, पोइ उन्हनि मां रसा ठहंदा, वरी ज़ाहिरा कपिड़ो ठहंदो ई धागनि में हुयो। त इहो उन महिल जेको उणंदा जेके कोरीअं हलो त हलूं कोरीअं जी जेको आहे शाह साहब जो शेर बि आहे, यानी बिलख़्तिसार सां इहा जॻह त उन मां सिर्फ़ु कचा घर ई महफ़ूज़ रही सघंदा। हाणे इते उन जेको शेर लफ़्ज़ इस्तेमालु थियो आहे त माना धागनि वारनि वारो जेको घर आहे उहो महफ़ूज़ रहंदो, जंहिंजी तशरीह में उलमा किराम चयो आहे त माना कचा घर। पोइ उहे हिते धागनि जी तरफ़ हिकु इशारो आहे, उहो धागनि सां हुजे या कखावा घर बि सिंधी में जेके चवंदा आहियूं, सिंधी में कखावा घर जेके चइजो आसान लफ़्ज़नि में, माना कखावा जेके घर हूंदा। ऐं अजीब हिते तव्हां ॾिसो त दुनिया जो जेको दुस्तूर आहे उहो इहो आहे त माण्हू पक्का घर ठाहींदो ई इन जे करे आहे जो बरसाति खां बचूं। वाह 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 वाह, बहितरीन खां बहितरीन उनजे मथां सीमेंट सरियो वग़ैरह RCC कयूं, हेॾी हिफ़ाज़त कयूं, छो या डबल छत कयूं, जेके टाइल्स जो ॿाराड़ी में कंदा आहिनि त डबल छत हुजे, छो त बरसाति वग़ैरह पए त उन खां महफ़ूज़ रही सघूं। पर हिते अल्लाह तबारक व ताला जी कुदरत जो निज़ारो ॾिसो, सुभान अल्लाह, उहे घर जेके तक़दीरनि हमेशह जेके बरसाति खां महफ़ूज़ रहंदा हुया, पर अल्लाह जो जॾहिं अज़ाब, छो त हीअ बरसाति अज़ाब आहे, इहा बरसाति पहिरीं बरसाति आम तौर ते जेका वसे थी जेका तव्हांजे ॾुकार खे सुकार में तब्दील करे थी, रहमत आहे, पर उहा बरसाति जंहिंसां नुक़सानात थियण शुरू थी वञनि त इहो अज़ाब आहे। इंशाअल्लाह असां जेका त बरसाति जेके क़िस्म आहिनि उन जे मुतालिक़ थोरो अॻिते ॻाल्हाईंदासीं। हीअ इन शइ ते माना जेको दुनियावी दुस्तूर आहे, दुनिया इन शइ खे तस्लीम कंदी आहे त जेतिरो घर ज़्यादा पको हूंदो ओतिरो बरसाति खां महफ़ूज़ हूंदो। पर हिते जेको अल्लाह जी कुदरत जो जेको निशानी आहे, अजीब निशानी, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इल्म ग़ैब ते अजीब दलालत। वाह, त अहिड़ी बि बरसाति थींदी जंहिंमें जेतिरा बि पका घर तव्हां छो न ठाहियो, RCC बिल्डिंगूं तव्हांजूं छो न हुजनि, पर उन बरसाति में बची कोन सघंदा, या त उहा बरसाति उनजे अंदरि दाख़िल थी वेंदी या उन्हनि खे तबाह बर्बाद करे छॾींदी। माशाअल्लाह। पर जेके कचा घर, मुफ्ती साहब ब्रेक जो वक़्तु थियो आहे, नंढड़ी साई वठूं था नाज़रीन, इन खां पोइ अची करे साॻे ई मौज़ू ते अल्लामा साहब मुफ्ती साहब गुफ़्तगू फरमाईंदा ऐं मां ॾिसंदा रहो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, मां ॾिसी रहिया आहियो सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट, ऐं मुफ्ती साहब इहा हदीस पाक पेश फरमाए रहिया। अचो त मुफ्ती साहब जी तरफ़ वधीक गुफ़्तगू ॿुधण जे लाइ रुजू करियूं था। जी मुफ्ती साहब, तव्हां फरमाए पिया त थी विया पका घर इन बरसाति मां रही वेंदा, ऐं इनमें जेके बचंदा उहे हूंदा कखावा घर। इनमें हिकु जेको बहितरीन मुंहिंजी जेको सोच जे तरफ़ इशारो वियो आहे त जेका अॻु में बि असांजो हिकिड़ो प्रोग्राम थियल आहे जंहिंमें असां चयो दीन जेको आहे ग़रीबनि में बचंदो, ऐं कखावा घर हूंदा ई ग़रीबनि जा आहिनि। बेशक, त अल्लाह जो दीन जंहिं जॻह ते बाक़ी हूंदो उते जेको आहे माना अज़ाब कोन थींदो। वाह 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 जो कंपैरिजन तव्हां कढियो आहे, छो त पक्का घर अमीरनि वटि, ऐं जंहिं वटि माल दौलत दुनिया ज़्यादा हूंदी आहे उहो तकब्बुर गुरूर ऐं गुनाह जे तरफ़ ज़्यादा माइल थींदो आहे। जेतिरे ताईं इंसान जे अंदरि गुरबत हूंदी दीनदारनि में, त दीनदारी जंहिंजे अंदरि दीन मौजूदु आहे उहो अज़ाबात खां महफ़ूज़ आहे। इन हदीस मां जेका मूंखे इहा पॉइंट मिली बहितरीन,
तमामु पर ज़बरदस्त। उन खां बाद जेका ॻाल्हि तव्हां पिया चओ त बरसाति हमेशह कॾहिं बि अज़ाब नाहे हूंदी। बरसाति जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि। बरसाति उहा बि हूंदी आहे जेका अलाह तबारक व तआला तव्हां असांखे हुकुम करे ॿुधायो आहे सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ुबान सां, फ़कुल तुस्तग़फिरू रब्बकुम इन्नहु कान गफ़ारा। अल्लाह जे दर ते तव्हां तौबा कयो छो त उहो गफ़ार आहे। युरसिलु समा अलैकुम मिदरारा, तव्हांजे मथां बरसातुनि जूं बरसातूं नाज़िल कंदो। इते जेका बरसाति आहे इहा इस्तिग़फ़ार ऐं तौबा खां बाद में इहा बरसाति जेका आहे तव्हां असांजे लाइ रहमत हूंदी आहे। ऐं अहिड़े तरीक़े ते वरी बरसाति ॿियो क़िस्म जेको आहे बरसाति अज़ाब बि हूंदी आहे। जीअं सैयदना नूह अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में ई ॾिसो, व अरसलना अलैहिम, त अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे मथां एतिरी त बरसाति नाज़िल फरमाई जो दुनिया जे अंदरि को बि घर ला तबका वला तज़र, त दुनिया जे अंदरि को बि घर बाक़ी न रहियो। छो त नूह अलैहिस्सलाम दुआ करी न, रब्बि ला तज़र अलल अर्द मिनल काफ़िरीन दय्यारा, ए मौला करीम इन्हनि जे मथां अहिड़ो अज़ाब नाज़िल कर जो दुनिया जे तख़्ते ते कंहिं काफ़िर जो घर न बचे, सभु तबाह बर्बाद थी वञनि। तूफ़ान नूह अलैहिस्सलातु वस्सलाम माना एतिरी बरसाति आई, इहा बरसाति वरी अज़ाब आहे। त जॾहिं बि बरसाति जी मौसम थिए उन टाइम असांखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस जो जेको तरीक़ो ऐं ॾस आहे उहो इहो आहे त उन टाइम अल्लाह जी बारगाह में दुआ घुरो, अल्लाहुम्मा अजअलहु लना ला अलैना, ए मौला इहा जेका बरसाति आहे असांजे लाइ हुजे, असां ते न हुजे, यानी असां लाइ रहमत बणिजी करे अचे, असां ते अज़ाब थी करे इहा बरसाति न अचे। त बरसाति केतिरा ई क़िस्म, बरसाति उहा बि हूंदी आहे जो बरसाति जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला ज़मीन खे ज़िंदा कंदो आहे। बरसाति जे ज़रिए केतिरा ई सिला पैदा थींदा आहिनि, अनाज पैदा थींदा आहिनि। हीअ असांजी जेको आहे त पाकिस्तान में हिकु अल्लाह जे तरफ़ खां गनीमत आहे जो अल्लाह तबारक व तआला असांखे दरियाहनि सां नवाज़ियो आहे। सुभान अल्लाह। वरना तव्हां अरब जे ज़मीन में या केतिरा ई मुल्क आहिनि जिते सिर्फ़ु बरसाति जेकॾहिं थिए थी त सिलो, जेकॾहिं बरसाति न आहे त कुझु बि न आहे। जीअं सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में बरसाति न थी, ॾुकर थी वियो, त माण्हू सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु जी बारगाह में अची करे हाज़िर थिया कि भला महिरबानी कयो का नमाज़ इस्तिस्का जो एहतमाम कयो वञे जो बरसाति थिए। त उते सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु नमाज़ इस्तिस्का खां बाद में जेका दुआ घुरी आहे, अल्लाहुम्मा इन्ना कुन्ना नतवस्सलु बिनबिय्यिक, हाय हाय, ए मुंहिंजा मौला तुंहिंजे हबीब करीम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वसीले सां दुआऊं घुरंदा हुआसीं, तूं दुआउनि खे क़बूल कंदे। व अलआन नतवस्सलु बिअम्मि नबिय्यिक, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ऐं हींअर वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजे हबीब जे चाचे जो था वास्तो ॾियूं। असांखे जेको आहे बरसाति मतर इस्तिस्का, छो त इस्तिस्का जी माना आहे त बरसाति जी तलब करणु। रिवायतुनि में अचे थो त सैयदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन्हु इहा दुआ घुरी करे अञा पंहिंजे घर कोन्हे पुॻा उन खां अॻु में बरसाति शुरू थी वई। सुभान अल्लाह। पर हिते हिकु कुझु माण्हू जेके कम अकुल हूंदा आहिनि, मां कंहिंजो नालो नथा वठूं, सम्झी वेंदा पाणे, त जेके चवंदा आहिनि त माना नऊज़ बिल्ला रसूलुल्लाह दुनिया में वियो हलियो त उनजी ज़ात सां हाणे तव्हां जेको आहे दुआ नथा घुरी सघो, छो त उमर फारूक दुआ कोन्हे घुरी। सोचण जो मक़ाम आहे त उमर फारूक हींअर बि दुआ कंहिंजे वास्ते सां थो घुरे, सैयदना अब्बास जे वास्ते त कोन थो घुरे न, अम्मी नबीय्यिक, त तुंहिंजे नबी जे चाचे जो, माना हींअर बि वास्तो रसूलुल्लाह जो ई आहे। सुभान अल्लाह। हिकु इहा पॉइंट। ऐं ॿी जेका पॉइंट उलमा किराम असांखे ॿुधाई आहे उहा बहितरीन आहे, उहा इहा आहे त यादि रखो उमर फारूक इहो करे तव्हांखे ॿुधायो आहे त सिर्फ़ु रसूलुल्लाह सां न बल्कि जेके अल्लाह जे हबीब जा प्यारा आहिनि उन्हनि जे बि वास्ते सां दुआ घुरी था सघो। सुभान अल्लाह। सिर्फ़ु अल्लाह, छो त अल्लाह जे हबीब जे वास्ते दुआ त घुरंदा बि आहियूं न, पर हींअर वरी बि ॿियो तरीक़ो था ॿुधायूं, छो त असांजे लाइ छा आहे, अलैकुम सुन्नती व सुन्नत खुलफाए राशिदीन, रसूलुल्लाह जो फरमान आहे त तव्हांजे मथां मूं रसूलुल्लाह जी सुन्नत बि लाज़िम आहे त खुलफाए राशिदीन जी सुन्नत बि लाज़िम आहे।
त हीअ खुलफ़ाए राशिदीन जी सुन्नत जे तरफ़ इशारो आहे। सुभान अल्लाह। असुल मक़सदु त इहा बरसाति हूंदी, इहा बरसाति अलाह जे तरफ़ खां नेमत ऐं रहमत हूंदी। इहा बरसाति कॾहिं बि तव्हां असांजे लाइ अज़ाब कोन थींदी। बेशक अज़ाब उहा बरसाति ऐं माना अज़ाब ईंदी उन लाइ जेके गुनाहगार हूंदा। जीअं अगरि तव्हांखे मूं इशारो करे ॿुधायो त अज़ाब ईंदी ई उन्हनि ते जेके गुनाहगार हूंदा। हा, बाक़ी जेकॾहिं को अहिड़ो इंसानु आहे पूरो मुआशिरो, जीअं अॻु में बि असांजे प्रोग्राम इहा ॻाल्हि कईसीं त जेकॾहिं पूरो मुआशिरो ई गुनाहनि में मुब्तला आहे, उनजे अंदरि को हिकिड़ो नेक माण्हू आहे, सिंधी में चवंदा आहिनि त सुकनि जी अवी में सावा बि सड़ंदा आहिनि, पर हक़ीक़त इहा न आहे। सावनि जे करे सुका बचंदा आहिनि, इहा ॻाल्हि त मुमकिन आहे, पर सुकनि जे करे कॾहिं सावा सड़ी कोन सघंदा। छो? जेकॾहिं सुकनि जे करे सावा सड़नि हा त उहा औरत तूफ़ान ॾूंहं में बि ग़रक़ थी वञे हा। जेका औरत उन पाणी जे उन बबोड़ो जंहिंखे सिंधी में चइबो आहे, बुलबुलो जंहिंखे चइबो आहे, उनजे अंदरि जेका महफ़ूज़ रही, हालांकि अज़ाब त पूरी दुनिया ते आयो न, का शइ न बची, पर उहा औरत महफ़ूज़ थी वई उन बरसाति खां, उन अज़ाब खां। मक़सदु त अलाह जंहिंखे बचाइणु चाहे उन अज़ाब खां अलाह जी ज़ात बचाए थी सघे। ऐं इन हदीस में बि इन जे तरफ़ इशारो आहे त जेकॾहिं जेके इंसान पंहिंजो पाण खे महफ़ूज़ सम्झंदा, पंहिंजो पाण खे सम्झंदा असां हर शइ खां महफ़ूज़, असांखे का शइ कुझु न करे सघे, उते अलाह जी ज़ात पंहिंजी कुदरत जो करिश्मो ॾेखारे थी त मूं रब जी कुदरत इहा आहे। तव्हां पंहिंजो पाण खे कुझु बि सम्झो, पर यादि रखो किबरियाई मूं रब जो हक़ आहे। अल किबरो रिदाई, जेका वॾाई आहे मूं रब जी चादर आहे। इन में मूंसां झगड़ो न कजो त जेका रब जी चादर आहे, जेकॾहिं पंहिंजो पाण खे उन किबिर तकबुर ऐं गुरूर में अची करे सम्झो बाबा असांखे हाणे केरु कुझु कोन थो करे सघे। यादि रखो इहो बरसाति जेका ईंदी, इन बरसाति में तबाह बर्बाद उहे थींदा जेके तकबुर ऐं गुरूर वारा हूंदा, जंहिंजे अंदरि वॾाई हूंदी, जेके मालदार हूंदा, जेके गुनाहगार हूंदा। हा, ईअं न आहे त हर मालदार गुनाहगार हुजे, मालदार अहिड़ा बि आहिनि उस्मान गनी जहिड़ा, बेशक, जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस फरमायो त इफ़अल मा शित। वाह, ए उस्मान बिन अफ़ान, अॼु खां बाद में जेको वणे सो तूं कर, वजबत लकल जन्नह। माशाअल्लाह। ग़ज़वा तबूक में जंहिं टाइम सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जल्दी कयो, हींअर माल जी किल्लत आहे, लश्कर तयारु करिणो आहे। उस्मान बिन अफ़ान जेको माल अलाह जी राह में ख़र्च कयो त उन खां बाद में रसूल फरमायो इफ़अल मा शित, हाणे जेको वणे सो कर, अलाह तोखे जन्नत तुंहिंजे लाइ वाजिब करे छॾी आहे। सुभान अल्लाह। इहा जन्नत जी बिशारत हज़रत उस्मान गनी खे हिकु दफ़ो न थी आहे, ॿ टे भेरा हुज़ूर अलैहिस्सलाम वैसे अशरा मुबशरा में बि आहिनि, 10 नमाज़ी जेके हुज़ूर जी क़िबलत आहिनि मस्जिद में, जी, हिकु क़िबले खां ॿिए क़िबले ॾे, उते फरमायो त 10 जन्नती आयो। वरी जॾहिं हू जेको खूह हुयो जी, यहूदी जो, जंहिं मुस्लमान खे पाणी कोन पियो मिले, जी, त उहो जॾहिं खूह ई ख़रीद करे मुस्लमान जे हवाले करे छॾियऊं, त हुज़ूर इते बि इरशाद फरमायो त उस्मान तूं जन्नती आहे। पर उते ॿियनि में जेका त हमेशह जन्नत जी बिशारत मिलियल आहे, पर हिते जेके लफ़्ज़ न हिते तव्हां तसवुर कयो इफ़अल मा शित, हाणे जेको वणे सो कर। ऐं इफ़अल मा शित इहो ॿिनि जॻहियुनि ते सिर्फ़ु चयो वियो आहे, हिकु सैयदना उस्मान बिन अफ़ान जे लाइ, ॿियो बदरी साहबनि जे लाइ। माशाअल्लाह। इफ़अलु मा शितुम क़द गफ़िर अल्लाहु लकुम। अच्छा, बदरी साहब में उस्मान गनी जो शुमार न आहे? उस्मान गनी अगरचे ज़ाहिरन जिस्मन जेका शिरकत न आहे, पर अजर में, सवाब में, गनीमत में उनजो हिसो आहे। मुंहिंजी न्याणी उते बि इते तव्हां तसवुर कयो त जेके इंसान चवंदा आहिनि न त अलाह जो हुकुम आहे, त अलाह जो जेकॾहिं हुकुम सिर्फ़ु अलाह जंहिंखे मञणो हुजे, हा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त ईअं खणी चइजे अञा सुहिणो करे त अलाह जो हुकुम खे, हुज़ूर जो हुकुम खे छॾे करे मञणो हुजे। यानी अलाह जो हुकुम मञणो आहे, पर हुज़ूर जो हुकुम खे छॾे करे त इहो त मुमकिन ई न आहे। अलाह जो हुकुम हो जिहाद जो, ऐं हुज़ूर अलैहिस्सलाम हुकुम ॾिनो त उस्मान तूं हिते हुज, मुंहिंजी न्याणी बीमार आहे। पर असां चवंदा छो त निकाह में वियो, निकाह में कुझु माण्हू चवंदा आहिनि त बाबा क़ुरान में ॾेखारियो, हर शइ क़ुरान न आहे, रसूलुल्लाह जो फरमान बि त गोया के वही आहे, मां यंतिक़ु अनिल हवा। पर मां इहो अर्ज़ु कयां साईं त क़ुरान मूं जेको दलील घुरे हुज़ूर जे फरमान मूं न, त हुज़ूर जे फरमान खे अलॻि कयो त क़ुरान बचंदो ई न, बचंदो ई कोन। जी, तव्हांखे कंहिं ॿुधायो थियो क़ुरान आहे? इहा हुज़ूर जी ज़बान मां ई तव्हां ॿुधो आहे। इहा जेके सोच हुजे न, इहा जेके सोच हुजे, मेरी समझ समझने को समझ चाहिए, इहा समझ जेके अल्लाह ताला अता करे,
त इन क़ुरान खे इहो जेको असां क़ुरान सम्झूं था त रसूलुल्लाह जी ज़बान में ज़ाहिर जिब्रील अमीन साहबा जो त न खणी आयो न जी। क़ुरान, क़ुरान त नाज़िल थियो हुज़ूर जी ज़ात हुज़ूर जी- मुबारक ते, ऐं हुज़ूर जी ज़बान मुबारक में जेको कुझु साहबा ॿुधो ऐं साहबा लिखियो। हा त हदीस त इहो त अल्लाह ताला जी महिरबानी आहे जी जो हुज़ूर पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो न फरमायो त हीउ क़ुरान आहे, बल्कि रब त फरमाए छॾियो न वमा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा, जी त मुंहिंजो महबूब पंहिंजी नफ़्सानी ख़्वाहिश सां कुझु ॻाल्हाईंदो ई न आहे, जेको कुझु बि बयानु कंदो आहे उहो मुंहिंजी वही हूंदी आहे। हालांकि अल्लाह ताला त इन जे लाइ इन महबूब अलैहिस्सलाम जे लाइ फरमायो त मुंहिंजो महबूब जेको ॻाल्हाईंदो आहे उहो वही हूंदी वही आहे, हूंदी आहे। पर हुज़ूर फरमायो त इहा मतिलबु रब जो पैगाम न आहे, रब जो पैगाम हीअ आहे। जी आहे। तो चवण जो मक़सदु त सैयदना उस्मान बिन अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु जिहाद ते न वियो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुकुम जी पैरवी कंदे उनजी इताअत कंदे संदसि घरवारी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी न्याणी जेका बीमारी उनजी तीमारदारी जे करे उते वेही रहियो। त जीअं रसूलुल्लाह ग़ज़वा बदर खां मोटिया आहिनि त ग़ज़वा बदर जे माल गनीमत में जेको हिसो हुयो उहो बि अता कयो हुयो, ऐं अहिड़े तरीक़े ते रसूलुल्लाह फरमायो त इन जो उहो अजर आहे जेको ग़ज़वा बदर जे हिकु आम जंहिं बि शिरकत कई आहे, जेतिरो बदरिन जो अजर आहे ओतिरो अजर उस्मान बिन अफ़ान जो आहे, सुभान जेतिरो बदरिन जो गनीमत माल गनीमत में हिसो आहे एतिरो उस्मान बिन अफ़ान जो आहे। हिते असल मक़सदु आहे त अल्लाह जो अमर ऐं रसूलुल्लाह जो अमर हिकु ई हूंदो आहे। माशाअल्लाह हिते हिकिड़ी ॿी शइ बि वाज़े थी हुई मुफ़्ती साहब, त बदरी साहबा खे नबी पाक अलैहिस्सलाम जॾहिं इहो इरशाद फरमायो जंहिं बदर जी जंग विड़ी इस्लाम जी तरफ़ां विड़ी, तरफ़ां जी त उन्हनि खे त फरमाए छॾियूं तव्हांखे अॼु खां पोइ जेको बि वणे उहो कयो, तव्हांखां अल्लाह ताला जी जेकी आहे सो माफ़ी आहे, तव्हांजे लाइ मग़फ़िरत आहे, यानी जन्नत जा हक़दार तव्हां वाजिबु थी वई। हिते हज़रत उस्मान गनी हुज़ूर जो हुकुम मुताबिक़ न वञी सघिया आहिनि त ज़ाहिरी तौरु इन फरमान में शामिल न थिया, मगर जॾहिं इन्हनि पंहिंजी इहा क़ुर्बानी ॾिनी, ग़ज़वा खंदक जी ॻाल्हि करियो था, बदर न जिते क़ुर्बान सामान ॾिनऊं उहा ग़ज़वा तबूक में, त पोइ ग़ज़वा तबूक में हुज़ूर उहा साॻी बिशारत जेका रहियल हुई उस्मान गनी जे लाइ, तोड़ो जो माल गनीमत मिली चुको हो मगर बिशारत कोन मिली, इहा बिशारत हिते अची करे मिली, हाणे ही बाज़ाब्ता तौर बदर में शुमार। जी मक़सदु त इहे ॿियनि खे त हिकु दफ़ो पर उस्मान बिन अफ़ान गोया कि ॿ दफ़ा इन बिशारत में शामिल थी वियो, हिकु मख़फ़ी तरीक़े ते रसूलुल्लाह जे हुकुम मुताबिक़, ॿियो ज़ाहिरी तरीक़े ते। हालांकि जन्नती बिशारतूं ॿियनि साहबनि खे बि मिलियूं आहिनि, अबू बकर सिद्दीक़ आहे, अली अल मुर्तज़ा आहे, उमर फारूक आहे, केतिरा ई ऐं अशरतुल मुबशरात जे लाइ गॾु उनमें उस्मान बिन अफ़ान बि आहे, पर अहिड़ी बिशारत जेका ख़ासि थी करे मिले इफ़अल मा शित, जेको वणे सो तूं कर। हुते बदरी सभु हुया पर हिते उस्मान बिन अफ़ान जी ख़ुसूसियत हुई। इहे बि माना माल हमेशह माल जेको आहे उहो वबाल न आहे हूंदो, हमेशह माल ज़बरदस्त वबाल न आहे हूंदो। कमर्शियल ब्रेक जो वक़्तु नाज़रीन, नंढड़ी साई था वठूं पिया, जो था वापसि वरूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम है रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। माशाअल्लाह तबारक व तआला जो असांजो जेको मौज़ू आहे क़यामत जे निशाननि में हिकु निशानी आहे त क़यामत जे वेझड़ाईअ में हिकिड़ी अहिड़ी बरसाति पवंदी जंहिंसां रुॻो कचा घर, कखावा घर महफ़ूज़ रहंदा, जेके पक्का घर हूंदो उहे वही वेंदा, लुड़ी वेंदा, तबाह थी वेंदा, बचंदा कखावा घर यानी ग़रीबनि जा घर बचंदा, अमीरनि जा घर लुड़ी वेंदा। अचो अल्लामा साहब जेको वज़ाहत कई त हर माल जेको आहे उहो वबाल न हूंदो आहे, माल उहो वबाल आहे जेको अल्लाह जी यादि खां गाफ़िल करे। जी अल्लामा साहब, त छो त हीउ बि माल हुयो न सैयदना उस्मान गनी जो लक़ब अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, इन जे लाइ रिवायतुनि में अचे थो त अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जेको आहे त कुरैश जे उन्हनि ताजरनि में शुमार थींदो हुयो जो सैयदना अबू बकर सिद्दीक़ जॾहिं बि मक्कतुल मुकरमा में सभ खां महांगो बहितरीन खां बहितरीन कपिड़ो ईंदो त अगरि सभ खां केरु पाईंदो त अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात हूंदी। अहिड़ो वक़्तु आयो जो पंहिंजो माल, धन, इज़त, आबरू सभु शइ रसूलुल्लाह जी ज़ात जे मथां क़ुर्बान कयूं त मस्जिद नबी में वेठा आहिनि, रसूलुल्लाह जे साम्हूं आहिनि, त कपिड़े खे जेको जुब्बो मुबारक पातल आहे उनखे चंद जॻहियुनि ते पेवंद आहिनि, यानी चंद जॻहियुनि ते टाका लॻल, सिंधी में चवंदा आहिनि टाका, कपिड़ो फाटी पवंदो आहे टाको हणिबो आहे, उन जॻह ते चंद जॻहियुनि ते टाका लॻल आहिनि। त जिब्रील अमीन रसूलुल्लाह जी ख़िदमत में हाज़िर थियो, अची अर्ज़ु कई त इन अल्लाह युक़रियुका सलाम, या रसूलुल्लाह अल्लाह जी ज़ात तव्हांखे सलाम पई मोकिले।
युक्रियो सलाम अला अबी बकर, अबू बकर सिद्दीक़ खे बि सलाम पियो अर्ज़ु करे, अल्लाह जा सलाम पिया अचनि। अबू बकर सिद्दीक़ खे जिब्रील में अर्ज़ु थो करे रसूल खे, अल्लाह जी ज़ात तव्हां ते बि सलाम पियो मोकिले ऐं अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात ते बि सलाम पियो मोकिले। फस अल अबा बकरन, दो आलम को चाहे रज़ाए इलाही, खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद। तो फस अल अबा बकरन, खुदा की रज़ा चाहते हैं दो आलम और खुदा चाहता है रज़ाए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो ॾिसो अजीब, त हाणे हिते अल्लाह तबारक व तआला जी ज़ात थी मालूम करे, फसल अबा बकर हल हुआ रादिन अन्नी। वाह वाह मुफ्ती साहब माशाअल्लाह। या रसूल अल्लाह अल्लाह ने पूछे तो जी, अबू बकर सिद्दीक़ खां पुछ, अल्लाह जी ज़ात जे तरफ़ खां हुकुमनामो आयो आहे, इन खां पुछा कर, छा अबू बकर तूं मूं रब खां राज़ी आहीं या नहीं? वाह वाह सही वाह, इन हाल में कमाल थियो साईं। हे त यानी हर बंदो चवे त मुंहिंजा रब तूं राज़ी आहीं या नहीं, तुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी नेकी क़बूल करी न करी, तुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी ख़ैरात क़बूल करी न करी, तुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी इबादतूं क़बूल करी न करी, पर ते अल्लाह पैगाम थो मोकिले त महबूब मुंहिंजे अबू बकर खां पुछा कर तूं मूंखां राज़ी आहीं या न। इन हाल में मूंखां राज़ी आहीं या नहीं? छो त सभ खां बहितरीन, सभ खां महांगो कपिड़ो पाइण वारो आॾुनि जे कपिड़े ते जेको आहे पेवंद टाका लॻा पिया आहिनि, चकियूं लॻियूं पियूं आहिनि। अॼु उहो शख़्स त जीअं अबू बकर सिद्दीक़ जी ज़ात इहे लफ़्ज़ ॿुधा त अखियुनि मां नीर अची विया ऐं चवणु लॻो, नाम अना रादिन बिरब्बी, अना रादिन बिरब्बी, सुभान अल्लाह। बेशक मां पंहिंजे रब ऐं अल्लाह जे रसूल खां राज़ी आहियां, मां इन हालत ते राज़ी आहियां। सो मक़सदु चवण जो त जॾहिं माल अल्लाह जी राह में ख़र्च कयो वञे त उहो माल अल्लाह जी रज़ा जो ज़रियो बि बणिबो आहे। सो अहिड़ो माल जेकॾहिं तव्हांखे अल्लाह ताला ॾिनो आहे, अल्लाह जी राह में ख़र्च कयो। इंशाअल्लाह। जेतिरो अजीब इहो लिखो त जेतिरो ख़र्च कयो ओतिरो वधंदो वेंदो। वाह, जेतिरो ख़र्च कयो ओतिरो वधंदो वेंदो। सो जेकॾहिं हिन दुनिया में बि को अॼु जे ज़माने में बि या उन टाइम जॾहिं इहा बरसाति थींदी, उन टाइम बि जेकॾहिं को अहिड़ो मालवंद इंसान हूंदो जंहिंखे अल्लाह ताला दौलत सां नवाज़ींदो ऐं जेकॾहिं उहो अल्लाह जी राह में ख़र्च कंदड़ हूंदो, अल्लाह जी राह में ख़र्च कंदड़ हूंदो, यानी उहो माल उनखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। रिजालुन ला तुल्हिहिम तिजारतुन अन ज़िक्रिल्लाह, उहे बि त अल्लाह वारा आहिनि न साईं। ऐं हिते रिजाल सिंध में चयो मर्दिन, त अल्लाह चए थो उहे मर्दिन जंहिंखे तिजारत ऐं माल अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल न करे। सुभान अल्लाह। उन्हनि जी तारीफ़ त अल्लाह कई आहे न। अहिड़ो जेकॾहिं हूंदा उहे बि थी सघे थो त अल्लाह जे इन अज़ाब खां महफ़ूज़ रही वञनि। सुभान अल्लाह। वरना इहो जेको अज़ाब आहे, जेको इहो बरसाति वारो अज़ाब आहे, हर पके घर खे ड्राए तबाह बर्बाद करे छॾींदो। सिर्फ़ु कचा घर जेके उहे महफ़ूज़ रहंदा। मुफ्ती साहब इहा बरसाति थींदी कॾहिं ऐं केतिरा ॾींहं हलंदी? इन बरसाति जे लाइ जेको रिवायतुनि में अचे थो त उहो इहो आहे त इहा बरसाति यस्तमिरु अर्बऊन यौमन, अच्छा, इहा 40 ॾींहं बरसाति मुसलसल लाॻीतो रातो ॾींहुं हलंदी रहंदी, अल्लाह कंटिन्यू, जंहिंमें 1 मिंट या 1 सेकेंड जो बि वक़्फ़ो कोन हूंदो। पर इहा थींदी कॾहिं? लम्बा यंज़िलु ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम, अच्छा, जॾहिं ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम नाज़िल थींदो, फयक़्तुल दज्जाज, ऐं दज्जाल खे बि जहन्नम रसीद करे छॾींदो। छो दज्जाल जे मुतालिक़ असांजा 2-3 प्रोग्राम थिया आहिनि, उन में मुतालिक़ दज्जाल जी तफ़सील आहे। उनखे जेके असां यूट्यूब ते बि मौजूदु हूंदो, दोस्तनि खे चवंदो उते ॾिसनि ऐं उनजे मुतालिक़ बि असांखे आगाही कंदे। जेकॾहिं का ॻाल्हि अञा बाक़ी आहे त थी सघे असां उन ते वधी प्रोग्राम करे सघूं था। जी, त दज्जाल खे क़तल करण खां बाद में सुम्मा यख़रुजु याजूज व माजूज, दज्जाल क़तल थी वियो, याजूज माजूज ईंदा। याजूज माजूज जंहिंजो तज़किरो क़ुरान करीम में मौजूदु आहे, जी, जंहिंजे दरमियान में सैयदना सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जेका दीवार क़ाइमु कई आहे, ऐं अॼु जी जेका दुनिया ज़ुल्करनैन जेका उहा दीवार क़ाइमु कई आहे। ऐं अजीब ॻाल्हि जेका चवंदा त दुनिया एतिरी तरक़ी कई आहे, दुनिया टेक्नोलॉजी एतिरी तरक़ी करे आहे, पर अॼु तरक़ी उहा दीवार न आहिनि ॻोल्हे सघिया। छो त उनखे अल्लाह मख़फ़ी रखियो आहे। सुभान अल्लाह। जेका शइ अल्लाह चाहे उहा थींदी आहे, सुभान जिते अल्लाह जी रज़ा शामिल हूंदी उहा शइ थींदी। न त दुनिया में मौजूदु आहे तव्हांजी टेक्नोलॉजी, तव्हां हुनखे ॻोल्हे ॾेखारियो, नथा ॻोल्हे सघो। छो त अल्लाह उनखे मख़फ़ी रखे, जॾहिं अल्लाह चाहींदो उहे ॿाहिरि ईंदा। सुभान अल्लाह।
याजूज माजूज ईंदा त उन टाइम सैयदना ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ऐं उन सां गॾु जेके अहले ईमान हूंदा उहे बैतुल मक़दिस जे अंदरि महफ़ूज़ थी वेंदा ऐं याजूज माजूज उनखे चारे तरफ़ खां घेरे वठंदा। छो त याजूज माजूज जंहिं जॻह ते क़ौम ते खेती ते वणनि ते जिते बि ईंदा सभ खे तबाह बर्बाद कंदा ईंदा। सिर्फ़ु हाणे उहे चंद बचंदा जेके अहले ईमान हूंदा। पोइ अल्लाह तबारक व ताला छा कंदो त उन्हनि जे मथां याजूज माजूज जे मथां हिकु अहिड़ो कीड़ो नाज़िल फरमाईंदो जेको हिननि खे खाईंदो ऐं हिननि खे तबाह बर्बाद करे छॾींदो। गर्दन में कीड़ो त इन्हनि जी मौत वाक़ई थींदी। इहे सभु जो सभु याजूज माजूज मरी वेंदा। जॾहिं इहे मरंदा त उन मां जेको आहे बदबू पैदा थींदी। छो त जॾहिं ढूंढ लाश किथे बि हूंदो आहे त उन मां बदबू पैदा थींदी आहे। कुझु ॾींहंनि खां बाद में बदबू थींदी। अल्लाह तबारक व ताला उन खां बाद में कुझु अहिड़ा पखी पैदा फरमाईंदो जेके उन्हनि खे खणी वेंदा। काॾे खणी वेंदा इहा अलाह जी ज़ात खे ख़बर आहे। हाय सो यशा जिते अलाह जो हुकुम हूंदा उन्हनि खे ओॾे खणी वेंदा। सुम्म यंज़िरुल मतर पोइ अहिड़ो मतर बरसाति नाज़िल थींदी। हाणे जेका ही बरसाति आहे जेका पहिरीं 40 ॾींहं वारी बरसाति हुई उहा अज़ाब हुई पर हाणे जेका बरसाति नाज़िल थींदी इहा बरसाति अज़ाब न हूंदी। इहा उनी गंद कचरे खे साफ़ कंदी समुंडनि में वाहे छॾींदी। पर जेका पहिरीं बरसाति थींदी सैयदना ईसा अलैहिस्सलाम जे नुज़ूल खां पहिरियों जेका 40 ॾींहं हलंदी जंहिंमें इहे पक्का घर जेका उहे ख़तम थी वेंदी आहे। अच्छा इहा बरसाति जेकी आहे जंहिंजो तस्करो हींअर टॉपिक आहे असांजो जंहिंमें 40 ॾींहं तसलसुल सां हलंदी उन में रुगो कखावा घर ई महफ़ूज़ रहंदा। बाक़ी जेके पक्का घर हूंदा उहे सभु लुड़ी वेंदा टुटी पवंदा। इहा हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे नुज़ूल खां अॻु में थींदी। यानी पोइ इहो त या त इमाम महदी जो दौरु छो त उनखां अॻु में हिकदमि इमाम महदी जो दौरु आहे। इमाम महदी खां अॻु में थींदी। अच्छा इहो किताबनि में जेको आहे उनमें बसि इहा आहे त क़ब्ला नुज़ूल ईसा उनमें माना तहदीद न आहे। छो त जॾहिं का बि शइ आहे त या त रसूलुल्लाह असांखे ॿुधाए वञनि जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात न आहे ॿुधायो त सहाबाउनि जी तशरीह कंदा या ताबईन जी तशरीह कंदा। पर उन्हनि सिर्फ़ु एतिरी वज़ाहत कई आहे त क़ब्ला नुज़ूल ईसा उनमें तख़सीस न आहे त इमाम महदी खां अॻु में या बाद में या उन जे ज़माने में। पर एतिरो आहे त क़ब्ला नुज़ूल ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे नुज़ूल खां कुझु वक़्तु पहिरियों इहा बरसाति थी। माशाअल्लाह माशाअल्लाह। मुफ्ती मोहम्मद इलियास सिकंदरी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां वक़्तु कढी असांजे प्रोग्राम में शिरकत कई ऐं अॼोके मौज़ू खे तमामु बहितरीन अंदाज़ में तव्हां बयानु फरमायो। अल्लाह तबारक व तआला तव्हांखे ॿिन्ही जहान जूं भलाइयूं नसीब फरमाए। ऐं मोहतरम मोहम्मद हैदर क़दीरी साहब आपका शुक्रिया अदा करता हूँ कि आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। नाज़रीन मां तव्हां सभिनी जो बि थोराइतो आहियां जो वक़्तु कढी असांजो प्रोग्राम ॾिसो था। तमामु ज़बरदस्त मौज़ू हुयो अॼोको क़यामत जूं निशानियूं। मूंखे उमेदु आहे त तव्हां अॻु में अहिड़ी क़िस्म जी गुफ़्तगू न ॿुधी हूंदी। यकीनन असां जेको क़यामत जी निशानियुनि खे जंहिं अंदाज़ में वाज़े कयो आहे मुंहिंजी दिलि गवाही थी ॾिए। छो त मुंहिंजी जेतिरी उमिरि आहे मूं कॾहिं कंहिं चैनल ते कंहिं बि अहिड़े प्रोग्राम में एॾियूं निशानियूं न आहिनि ॿुधियूं जेके असां पंहिंजे प्रोग्राम में हिन महिल ताईं करे चुका आहियूं। जो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जेके ग़ैब जूं ख़बरूं अता फरमायूं क़यामत क़ाइमु थियण खां अॻु में छा छा थींदो। अॼोकी निशानीअ मूंखे कीअं महसूसु थी। अॼोकी गुफ़्तगू में का शइ अहिड़ी जेका तव्हां चाहियो त अञा इनखे वधीक बहितर करे पेश करे सघिजे पियो त पोइ तव्हां कमेंट बॉक्स में कमेंट्स ॾियो। किथे मिलंदा तव्हांखे कमेंट बॉक्स? तव्हां यूट्यूब ते अचो सिंध TV HD इस्लामिक लिखो असांजो चैनल अची वेंदो उनखे सब्सक्राइब करियो बेल आइकन जे बटन खे बि टच करे छॾियो ताकी जेके बि असांजो प्रोग्राम अपलोड थींदो यूट्यूब ते तव्हां वटि पहुची वेंदो। ऐं इन जे हेठां प्रोग्राम जॾहिं हलंदो जे हेठां कमेंट बॉक्स आहिनि कमेंट्स उते तव्हां लिखो त तव्हांखे प्रोग्राम कीअं लॻो। तव्हांजे कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अल्लाह पाक अव्हांजी समाअतुनि खे अव्हांजी बसारत खे शाद व आबाद रखे। इंशाअल्लाह तबारक व तआला सुभाणे साॻिए वक़्त ते इहो ई सिंध TV चैनल प्रोग्राम रोशनी जी वाट मगर कंहिं नए मौज़ू सां अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह वाक़ई अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि ताला। न पूछिए कि क्या हुसैन है ये बात किस कदर हसीन जो कह गए मोइनुद्दीन के दीन की पनाह हुसैन है मेरा हुसैन है मेरा बादशाह हुसैन है हुसैन मेरा बादशाह हुसैन है दुआओं में दवा
دواؤں میں وسیلہ جو بنائے گا، دعاؤں میں دواؤں میں وسیلہ جو بنائے گا۔ نہ راستے میں موڑ گئے، نہ راستے میں موڑ گئے، نہ واسطے میں موڑ گئے، ایسی سیدھی راہ حسین ہے۔ نہ راستے میں موڑ گئے، نہ راستے میں موڑ گئے، نہ واسطے میں موڑ ہے، ایسی سیدھی راہ حسین ہے۔ میرا بادشاہ حسین ہے، حسین بادشاہ، حسین شہنشاہ، حسین بادشاہ، حسین شہنشاہ، حسین شہنشاہ۔ کرے جو کوئی ہم سری کسی کی کیا مجال ہے، جہاں میں ہر لحاظ سے حسین بے مثال ہے۔ کرے جو کوئی ہم سری کسی کی کیا مجال ہے، جہاں میں ہر لحاظ سے حسین بے مثال ہے۔ یہ ہو چکا ہے فیصلہ، یہ ہو چکا ہے فیصلہ، نہ کوئی دوسرا خدا، نہ کوئی دوسرا حسین ہے۔ یہ ہو چکا ہے فیصلہ، یہ ہو چکا ہے فیصلہ، نہ کوئی دوسرے حسن، نہ کوئی دوسرا حسین ہے۔ ہاں حسین ہے، ہاں حسین ہے، میرا بادشاہ حسین ہے، حسین میرا بادشاہ حسین ہے۔ لخمسۃ نطفی بہا حر الوباء الحاتمہ، المصطفیٰ والمرتضیٰ وابناہما والفاطمہ۔ تھی موت ہر طرف جہاں، تھی موت ہر طرف جہاں، ارے کھلا یہ راز بھی وہاں، حیات بانٹتا حسین ہے۔ تھی موت ہر طرف جہاں، کھلا یہ راز بھی وہاں، حیات بانٹتا حسین ہے۔ جہاں بھی چھپنے جاؤ گے، ارے وہیں پہ ان کو پاؤ گے، کہ ہر جگہ میرا حسین ہے۔ ہاں حسین ہے، ہاں حسین ہے، میرا بادشاہ حسین ہے، حسین میرا بادشاہ حسین ہے، حسین بادشاہ، حسین شہنشاہ، حسین بادشاہ، حسین شہنشاہ۔ روشنی جی وار تمام ایپیسوڈ ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD इस्लामिक।